हाँ, त असां जनरल सिंधी पेपर जे बारे में ॻाल्हायूं पिया त जेको पहिरियों असांजो सुवालु हूंदो आहे सिंधी जनरल पेपर में, उहो हूंदो आहे सिंधी मज़मून, ठीकु आहे। जेको असांजो 20 मार्कुनि जो हूंदो आहे, जंहिं मां असां जेकॾहिं सही सिंधीअ में ऐं उन टॉपिक खे सम्झी करे लिखूं त असां 16 खां 17 मार्कूं आराम सां खणी सघूं था। हाणे सिंधी जेके मज़मून आहे, जेके असांजा समाजी जेको आहे त मसइला आहिनि या कुझु अदब जा जेके टॉपिक आहिनि, उन्हनि ते जेको आहे त हमेशह मज़मून ॾिनो वेंदो आहे, जेको असांखे 8 खां 10 पननि ते लिखिणो हूंदो आहे। हाणे हुन में ॾिसूं था त कहिड़ा-कहिड़ा टॉपिक आहिनि जीअं अची था वञनि। हाणे पहिरीं त जीअं ॾिसो समाजी मसइला जिन खे असां अंग्रेज़ी में सोशल इश्यूज़ चवंदा आहियूं। हाणे ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल जेको आहे त अहिड़ा टॉपिक ॾींदा आहिनि त वधंदड़ महांगाई या वधंदड़ बेरोज़गारी, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा जीअं टॉपिक थी वियो दहशतगर्दी या जेको आहे त सिंध में वधंदड़ इंतिहा पसंदी या जीअं 2020 में आयो हुयो त कोरोना हिकु जेको आहे त विचड़ंदड़ वबा आहे। त अहिड़े हिसाब सां असां वटि टॉपिक्स ईंदा आहिनि या जेकॾहिं असां सिंधी अदब या ॿोलीअ जा ॾिसूं त उन मां बि कुझु टॉपिक्स करे खणी ॾींदा आहिनि। जीअं आहे त सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला, त बसि सिंधी जेका ॿोली आहे उन खे कहिड़ा मसइला जेको आहे त आहिनि सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला। त हाणे उन्हनि मां कोई बि असांखे 4 खां 5 जेके टॉपिक हूंदा आहिनि उहे मिलियल हूंदा आहिनि। उन्हनि मां कोई बि असां हिकु टॉपिक सिलेक्ट कंदा आहियूं, चूज़ कंदा आहियूं ऐं सिलेक्ट करे पोइ असां उन ते मज़मून लिखंदा आहियूं। हाणे ॾिसो मज़मून लिखण जो बि माना तरीक़ो आहे। हाणे औरतुनि जी तालीम वग़ैरह अहिड़ा बि टॉपिक्स ईंदा आहिनि। हाणे तरीक़ो कीअं आहे त पहिरियों असांखे छा करिणो हूंदो आहे त उन जो असांखे तारुफ़ लिखिणो हूंदो आहे मज़मून जो। जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में जेकॾहिं एसे लिखूं त असां उन खे इंट्रोडक्शन चवंदा आहियूं। हाणे जीअं ॾिसो अंग्रेज़ी एसे में जीअं तारुफ़ इलाही अहमियत रखे थो न, अहिड़े तरीक़े सां ई हिते सिंधी जनरल पेपर में सिंधी मज़मून में तारुफ़ बि वॾी अहमियत रखे थो। टॉपिक जेको हूंदो उन जो तारुफ़ तव्हां इलाही सुठनि लफ़्ज़नि में, सुठी ॿोलीअ में, कंहिं मिसाल सां शुरू कयो, विच में कोई मिसाल ॾियो, का कहावत आहे, का चवणी आहे, उन सां शुरू कयो, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां त तारुफ़ हिक पने जो पूरे जो लिखिणो हूंदो आहे ऐं तारुफ़ खां बाद में जेको असांजी ॿी हेडिंग हूंदी आहे उहा लिखंदा आहियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं था त कहिड़े टॉपिक ते लिखूं था, फॉर एग्ज़ाम्पल सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला। हाणे हिते छा हूंदो त असांजो हे ॿी जेको आहे न मेन हेडिंग थी। हाणे जॾहिं मेन हेडिंग थींदी आहे त असां हिन में ॿियूं सब हेडिंग लिखंदा आहियूं जीअं 2.1 2.2 2.3 2.4 2.5 एटलीस्ट असां वटि जेको आहे त 5 हिन जा जेके मसइला आहिनि सिंधी ॿोलीअ खे उहे लिखणु जेको आहे त ज़रूरी आहिनि। त हाणे हिते ॿुधायां पई त तव्हांखे 5 खां 6 मसइला जेको आहिनि उहे लिखणु ज़रूरी आहिनि, सब हेडिंग्स। हाणे जॾहिं पाण टॉपिक वाइज़ मतिलबु कवर कंदासूं त उन में तव्हांखे ॿुधाईंदमि त सिंधी ॿोलीअ खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। ठीकु आहे, जीअं ॾिसो त अॼुकल्ह डिजिटल जो दौरु आहे त उन में काफ़ी सारियूं वेबसाइट तव्हांखे मिलंदियूं जिते डिफरेंट जेको मज़मून आहे उन्हनि जो निसाब, उन्हनि जो मवाद मिलंदो। पर इलाही सारियूं घटि वेबसाइट आहिनि जिते तव्हांखे सिंधीअ जो जेको मवाद आहे उहो मिलंदो। त इन हिसाब सां जेके रेलिवेंट हूंदा दरपेश मसइला सिंधी ॿोलीअ खे उहे पाण जेको आहे त हिते लिखंदासीं। पोइ उन खां बाद में असांजी जेका टीं हेडिंग हूंदी त जेका हुकूमत तरफ़ां वरितल उपाउ मतिलबु कहिड़ा जेको आहे त हुकूमत जेका आहे उन कहिड़ा उपाउ वठी चुकी आहे। हाणे उन में असां उपाउ लिखंदासीं 3.1 3.2 3.3। पोइ उन खां बाद में लिखंदासीं त वधीक जेके उपाउ आहिनि इन मसइलनि खे घटाइण में उहो असां वधीक जेके रिकमेंडेशन आहिनि उहे लिखंदासीं। उहे घणियूं लिखंदासीं, 4 लिखंदासूं। ठीकु आहे।
हाणे उन खां बाद में छा थींदो, असांजी जेका पंजो हेडर थींदो उहो थींदो तत। हाणे तत छा हूंदो आहे? तत असां चवंदा आहियूं पछाड़ीअ खे। पछाड़ी मतिलबु जेको असांजो कंक्लूजन हूंदो आहे। त हाणे कंक्लूजन बि जेको आहे त इलाही अहम आहे। जीअं तारुफ़ आहे, जीअं पाण कंक्लूजन जा कुझु वर्ड्स हूंदा, कुझु सेंटेंस हूंदा, ॿुधाईंदीमांव त जीअं मथे बेज़ मोबाइल से मां इहो साबित थियो त सिंधी ॿोलीअ खे केतिरा ई मसइला दरपेश आहिनि, या मथे बेज़ खां बाद में इन चवण में कुझु बि ग़लति न हूंदो त सिंधी ॿोलीअ खे तमामु घणा मसइला दरपेश आहिनि। त अहिड़े हिसाब सां असां तत जा बि कुझु जेको आहे त स्टार्टिंग फ्रेज़िस हूंदा आहिनि, सिंधी में कुझु जेको आहे त वर्ड्स हूंदा आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदमि। अॼु त पंहिंजो इंट्रोडक्टरी क्लास आहे। हाणे इहो थी वियो तत। हाणे पहिरीं हितां छा हूंदो आहे त पूरी आउटलाइन खे सिंधी में चइबो आहे खाको। हाणे तव्हां ॾिसो त असांजो हिकिड़ो पैराग्राफ थियो तारुफ़ जो, ऐं असांजा 5 पैराग्राफ थिया हिननि जा, ऐं असांजा जेको आहे त 3 पैराग्राफ थिया हिन जा, ऐं असांजो 4 पैराग्राफ थिया इहे, ऐं हिकु पैराग्राफ थियो तत जो। हाणे 5 हिकु 6 7 8 9 9 10 14 पैराग्राफ। ठीकु आहे। जॾहिं 14 पैराग्राफ पाण लिखंदासूं ऐं हिकिड़ो त पनो त सॼो तारुफ़ में हूंदो, त आराम सां तव्हांजा 10 खां 12 पना जेके आहिनि उहे भरिजी वेंदा। त मज़मून लिखण लाइ इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त तव्हां पहिरें पने ते पहिरीं खाको ठाहियो। छाकाणि तव्हां जॾहिं खाको ठाहींदव त तव्हांखे लेंथ वधाइण जी ज़रूरत न हूंदी, बल्कि पोइ इहो ई हूंदो त थोरी लेंथ कीअं घटायूं। ठीकु आहे। इहो हुयो पंहिंजो जेको आहे त मज़मून। हाणे उन खां बाद में हिते तव्हांजो टारगेट उहो हुजणु खपे त भाउ असांखे 20 मार्कुनि मां 17 मार्कूं त इन हाउ खणणियूं आहिनि। हाणे उन खां बाद में असांजो सवाल नंबर ॿियो हूंदो सम्झाणियूं। सम्झाणियूं बि 20 मार्कुनि जो सवाल हूंदो आहे, जंहिंमें तव्हांखे शाइरनि जी शाइरी ॾिनल हूंदी आहे। उन शाइरीअ जो पहिरीं हवालो लिखंदा आहियो, हवालो, ऐं ॿियो उन खां बाद में लिखंदा आहियो सम्झाणी। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त हवाले ऐं सम्झाणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे हवाले में इहो हूंदो त तव्हां हुनजो हवालो ॾींदव त बाबा ही जेके बेत जूं सिटूं आहिनि या शेर जूं सिटूं आहिनि, इहे कहिड़े शाइर जी शाइरीअ मां वरितियूं वयूं आहिनि। उन खां बाद में तव्हां लिखंदव सम्झाणी। पोइ सम्झाणी में उन बेत खे सॼो जेको आहे त मतिलबु एक्सप्लेन कंदव। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थी। हाणे शाइरनि जी शाइरी जेको आहे त असां वटि हिकिड़ा हूंदा आहिनि क्लासिकल शाइर, ऐं ॿिया पाण वटि जेको आहे त हूंदा आहिनि जदीद शाइर। हाणे हिकिड़ा हूंदा आहिनि क्लासिकल शाइर, ॿिया हूंदा आहिनि जदीद शाइर। हाणे क्लासिकल शाइरनि में असां वटि आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, सचल सरमस, शाह इनायत एंड काज़ी काज़न। पर जॾहिं असां जदीद शाइरनि जी ॻाल्हि कंदासूं त असां वटि आहिनि तनवीर अब्बासी, शेख हयाज़, उस्ताद बुखारी। त अहिड़े तरफ़ सां मां तव्हांखे हिकु बेत लिखी या शाइरी लिखी सम्झाईंदमि। हाणे ही शेर आहे त जे जंग कंदो तंग त साड़े अचबो। जे जंग कंदो तंग त साड़े अचबो। हूंदो जे बयाबान, हूंदो जे बयाबान बयाबान त लताड़े अचबो। ए मंज़िले मक़सूद, ए मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे जे आयो अॻियां उभ त उभ फाड़े अचबो। हाणे पहिरीं असां पाण लिखंदासीं हिन शेर जो हवालो। त तव्हां मां कंहिं बि शागिर्द खे इहो ख़बर आहे त ही जेके सिटूं आहिनि
कहिड़े शाइर जी शाइरीअ मां वरितियूं वयूं आहिनि? एनी गेस? शाबाश। कंहिंखे ख़बर कोन्हे? शेख अयाज़ या उस्ताद बुखारी में लॻे थो। शेख अयाज़ या उस्ताद बुखारी इन में हिकिड़ो अच्छा, हाणे ॿी तव्हांखे मां हिकु ॻाल्हि ॿुधायां त जेकॾहिं तव्हांखे हवालो अचे त पेपर में लिखिजो, जेकॾहिं न अचे त न लिखिजो। इन जो रीज़न इहो आहे त हुजे शेख अयाज़ जो शेर ऐं तव्हां लिखी अचो तनवीर अब्बासी, ऐं या वरी हुजे उस्ताद बुखारी जो शेर त तव्हां लिखी अचो शेख अयाज़। त जेकॾहिं तव्हांखे सही प्रॉपर ख़बर हुजे त पोइ तव्हां हवालो लिखिजो, अदरवाइज़ ग़लति नाला न लिखी अचिजो। हवाले खां बाद में असां पाण लिखंदासीं शाइरी। हाणे हीउ जेको शेर आहे त जे जंग कंदो तंग त साड़े अचिबो, हूंदो जे बयाबान त लताड़े अचिबो, ए मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे, जे आयो अॻियां उभ त उभ फाड़े अचिबो। हाणे ही जेके शाइरीअ जूं सिटूं आहिनि या लाइनियूं आहिनि, इहे उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ मां वरितियूं वयूं आहिनि। हाणे पाण अचो त हिन जी सम्झाणी कयूं। हाणे सम्झाणी कीअं कंदासूं त हिते जेको शाइर आहे हिन बेत जे सिटुनि जे ज़रिए सिंध जे नौजवान खे इहो सबक़ ॾियणु चाहे थो त उहे मंज़िल माणण लाइ उन्हनि जो अटल इरादो हुजे। छा हुजे? अटल इरादो। पाण खे न कुझु सिंधीअ जा अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करणा पवंदा सम्झाणियुनि में, मज़मून में या सवालनि जवाबनि में। त उस्ताद बुखारी हिन शाइरीअ जे ज़रिए सिंधी नौजवान खे जाॻाए थो ऐं उन्हनि खे जेको आहे त हिन शाइरीअ जे ज़रिए हिमत ॾियाराए थो त जेके नौजवान आहिनि उन्हनि मंज़िल माणण लाइ उन्हनि जो अटल इरादो हुजे। मतिलबु ॾिसो, जे जंग कंदो तंग त साड़े अचिबो, मतिलबु जंग खे मतिलबु मुशाबियत ॾिए थो मुश्किलातुनि सां। त मतिलबु तव्हां जॾहिं सोचो था त तव्हांखे मंज़िल मारणी आहे त उन मंज़िल मारण जे विच में जेको रस्तो आहे उहो चाहे केतिरो ई मुश्किल छो न हुजे, केतिरियूं तकलीफ़ूं छो न अचनि, उन तकलीफ़ुनि खे ॾिसी करे पोइ ते नाहे वरणो, बल्कि इन तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई तव्हांखे अॻिते वधिणो आहे। हाणे हूंदो जे बयाबान त लताड़े अचिबो, बयाबान रेगिस्तान, मतिलबु भले केतिरियूं बि मुश्किलातूं छो न अचनि, पर पंहिंजी मंज़िल ॾांहुं अॻिते वधिणो आहे। ए मंज़िल मक़सूद ही वाइदो आहे, जे आयो अॻियां उभ त उभ फाड़े अचिबो। मतिलबु तव्हांखे अटल इरादो ऐं पुरज़म रहणो आहे, पुख़्तो इरादो करणो आहे त विच में रेगिस्तान आयो, जबल आया, चोटियूं आयूं ऐं जेको आहे त मुश्किलातूं आयूं, तकलीफ़ूं मिलियूं, तंहिं बावजूद बि असां पंहिंजी मंज़िल ॾांहुं वरंदासूं। त हितां इन शाइरीअ खे मां ज़्यादातर जेको आहे त रिलेट कंदी आहियां CS's वारा शागिर्द। ऑब्वियसली उहे ॾिसो केतिरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई करे पंहिंजी मंज़िल माणींदा आहिनि, छाकाणि घर मां निकिरणु, हॉस्टलनि में रहणु, हॉस्टलनि जूं मानियूं खाइणु, लाइब्रेरी में कतारुनि में बीहणु, त टाइम सां जॻह मिले, त इहे मुश्किलातूं आहिनि जिन मुश्किलातुनि खे तव्हां मुंहुं ॾेई ऐं फाइनली पेपरनि में वेहंदा आहियो ऐं पास थी वेंदा आहियो। त इहा हुई सम्झाणी। त सम्झाणी जेको आहे त उन शाइरीअ जी एक्सप्लेनेशन कबी आहे सिंधी लफ़्ज़नि में। उन में कुझु निज सिंधी जा लफ़्ज़ बि इस्तेमालु करणु खपनि त मार्कूं तव्हांखे वधीक सुठियूं मिलंदियूं। हाणे इहे असांजूं थी वियूं 40 मार्कूं। हाणे इन खां पोइ असां वटि 10 मार्कुनि जो सुवालु हूंदो आहे सिंधी पहाका। ठीकु आहे। हाणे सिंधी पहाकनि में बि जेको आहे त तव्हांखे उन पहाकनि जी सम्झाणी लिखणी पवंदी आहे, त उन पहाके जो जेको आहे त मतिलबु छा आहे। हाणे पहाका जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां त कुझु लफ़्ज़नि जो मजमूओ हूंदो आहे जंहिंमें हिकु ॾहाप वारी जेको आहे त माना रखियल हूंदी आहे, माना समायल हूंदी आहे। जीअं आहे त हण धीउ खे त सिखे नुंहुं। ठीकु आहे। त इहे अहिड़ा पहाका बि ईंदा आहिनि जेके जेको आहे त सवला हूंदा आहिनि, छाकाणि पाण सिंधी आहियूं त पाण बि अहिड़ियुनि फैमिलीज़ मां आहियूं जिते जेको आहे त इहे हमेशह इस्तेमालु असांजे ॿोलियुनि में थींदा रहंदा आहिनि। ऐं उन खां बाद में असां वटि जेको आहे त ॿियो वरी सुवालु ईंदो आहे चवणिनि जो। उन चवणिनि जे लाइ जेकॾहिं तव्हांखे मिसाल बि ॿियो उन जहिड़ो अचे थो त तव्हां उहो बि लिखो त सुठियूं मार्कूं मिलंदियूं। जे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। ठीकु आहे। उन खां बाद में
हाणे पहाकनि जो मां तव्हांखे हिकु मिसाल ॾिनो या ॿियो बि जेको आहे त मां तव्हांखे मिसाल ॾियां थी पई जीअं 5 ई आङुरियूं घीअ में मतिलब त भाग जो एतिरो वरण जो सभु कुझु मतिलब हासिल थी वञे, ठीकु आहे, या पाण न पाले कुता धारे, मतिलब जॾहिं पंहिंजी कमाईअ खां वधीक कोई बि माण्हू ख़र्च करे, त इहे आहिनि असांजा पहाका। ऐं ॿियूं न वरी इस्तिलाह बि ईंदा आहिनि। हाणे इस्तिलाह जेको चवणियूं तव्हांखे ख़बर आहिनि छा आहे, पहाका बि ख़बर पइजी वई छा आहे। ऐं ॿियो त वरी इस्तिलाह बि पुछा वेंदा आहिनि जनरल सिंधी पेपर में। हाणे इस्तिलाह जेको आहे न लफ़्ज़ जी हक़ीक़ी माना बजाए मजाज़ी माना वठिजे त उनखे इस्तिलाह चइबो आहे। हाणे उहो कीअं बा, जीअं फॉर एग्ज़ाम्पल उब फाड़ण, उब फाड़ण कंहिंखे ख़बर आहे न ई मीनिंग छा आहे? वॾियूं रड़ियूं करण। ऐं ॿियो आहे अखियूं पटण। अखियूं पटण ख़बर आहे छाखे चइबो आहे? अखियूं पटण सिंधी आहियो ॿुधायो सभु। अखियूं होश पटण संभारण, होश हक़ीक़त संभारण, सम्झण, छा सम्झण? हक़ीक़त सच रियलिटी सम्झण। वेरी गुड। माना होश संभारण। दोस्त दुश्मन खे सुञाण। पाण न चवंदा आहियूं ही तोसां वफ़ादार न आहे, अखियूं पटे। ऐं ॿियो ॿाहां ॿेली थियण। ॿाहां ॿेली थियण, ही मुंहिंजा ॿाहां मूंखे वटि मुश्किल वक़्तु हुयो पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजा ॿाहां ॿेली न थिया। ॿाहां ॿेली मतिलब मददगार मुश्किल वक़्त में, ॿाहां ॿेली थियण, ठीकु आहे। ऐं ॿियो आहे ॿाहां वठण। साईं असां तव्हांजे घर तव्हांजी छोकिरीअ जी ॿाहां वठण आया आहियूं। ॿाहां वठण मतिलब संग वठण, संग वठण। रिश्तो गुड। वठण। ॿियो आहे पेट में साह पवण। मतिलब मां जॾहिं ॾिठो त पास थी वई आहियां त मुंहिंजे पेट में त साह पइजी वियो। पेट में साह पवण। मतलब मतलब हिकु उम्मीद थियण या ख़ुशी थियण। दिलजाए थियण। ॿियो पेर पुख्ता करण। पेर पुख्ता करण, पेर पुख्ता कर। इरादा अटल करण। वेरी गुड। त इहे हुया इस्तिलाह। पोइ इन खां बाद में ॿियो सवाल हूंदो आहे, कुझु कॾहिं ट्रांसलेशन बि ॾेई छॾींदा आहिनि त सिंधीअ जो पैसेज हूंदो आहे, उनखे तव्हांखे अंग्रेज़ी में जेको आहे त लिखिणो मतिलबु ट्रांसलेट करिणो हूंदो आहे, अंग्रेज़ी वारी खे वरी सिंधीअ में जेको आहे त लिखिणो हूंदो आहे। पर हिन जो पेपर में तव्हां मार्कूं इज़ीली सुठियूं खणी सघो था। उहो तॾहिं खणी सघो था जॾहिं जेको आहे त तव्हां मज़मून हिकु त पूरो लिखो, ऐं ॿियो त सम्झाणियूं बि तव्हां 5 ई तव्हांखे करणियूं आहिनि। ऐं सम्झाणियुनि खां बाद में ही जेके मां नंढियूं नंढियूं शयूं तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि में बि मार्क्स तव्हां आराम सां खणी सघो था इलाही। जे पहाको आयो, पहाके जी पहिरीं मायना लिखो त मायना छा आहे, माना खां बाद में उनजी सम्झाणी लिखो। पोइ वरी उन जेको आहे त सिचुएशन सां कोई मिसाल बि ॾियो। जे फॉर एग्ज़ाम्पल आई हुई टांडो वठण, थी वई बोरचाणी, ठीकु आहे। हाणे इन ते तव्हां मिसाल जेको सब कॉन्टिनेंट आहे उन में ईस्ट इंडिया कंपनी जो वठी सघो था। जे फॉर एग्ज़ाम्पल असां जेकॾहिं तारीख़ में झाती पायूं त असांखे इन जो बहितरीन मिसाल मिली सघे थो त ईस्ट इंडिया कंपनी आई हुई टांडो वठण, थी वई बोरचाणी। इसराइल जो मिसाल बि थी सघे थो मैडम हिते, हा, स्टेट जेके वेरी जीविश गुड। हिते आया त आहिनि। जंहिं बि पहाके सां न तव्हां मिसाल मतिलबु ॾियो, मतिलबु रिलेट कयो उन शयुनि खे, ऐं सम्झाणी माना हिकु पने ते हिकु पहाको हुजे। ठीकु आहे। त इहो हुयो सिंधी जर्नल पेपर जे बारे में ओवरव्यू। हाणे पाण टॉपिक वाइज़ जेको आहे त मज़मून लिखणु सिखंदासीं, जंहिंमें मां तारुफ़ बि तव्हांखे लिखाईंदमि, उनजी बॉडी बि लिखाईंदमि ऐं तत्व बि लिखाईंदमि। हाणे जेकॾहिं तव्हांखे कोई बि सवाल हुजे इन जे सिलेबस जे बारे में या सम्झाणनि जे बारे में या मज़मून जे बारे में त तव्हां पुछी सघो था। थैंक यू।